हमारो बरसा राजपूत ॻोठ देह 324 में घर मां लखे रुपए माली जो धाड़ो लॻो आहे। 6 हथियारबंदनि लालियूं मेघवार जे घर में घिड़ी भातियुनि खे यरगमाल बढ़ाए फुट लुट गई। घर धणी जो चवण आहे त हथियारबंद सोन ऐं चांदी जा ज़ेवर रोक रक़म फुर करे फरार थी विया आहिनि। आगाह कयूं पिया ख़बर जे हवाले सां सामारो बरसा राजपूत ॻोठ देह 324 में घर मां लखे रुपए मालीअ जो धाड़ो लॻो आहे। 6 हथियारबंदनि लालियूं मेघवार जे घर में घिड़ी भातियुनि खे यरगमाल बणाए फुर लुट कई। इन हवाले सां ॿुधायूं पिया घर धणी जो चवण आहे त हथियारबंद सोन चांदी जा ज़ेवर रोक रक़म फुर करे फरार थी विया। तफ़सील मालूम कयूं था सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर ॾातर बख्श खां। ॾातर बख्श, आगाह कजो धाड़े जे हवाले सां। जी बिल्कुल, सामारो बरसा मुहाजर ॻोठ राजपूत ॻोठ है जो देह 324 तालका कोट गुलाम मोहम्मद है। कोट गुलाम मोहम्मद थाने की हद है। उनमें जो है तो कुछ देर पहिरीं 6 हथियारबंद लालचंद लालियो मेघवार जो उनके घर में दाख़िल थिया आहिनि। लालचंद जो पुट प्रभु ऐं उन्हनि जे घरनि में घिड़ी जेका आहे उन्हनि फुरलुट कई है। उन्हनि जो घर धणियुनि जो चवणु आहे त 6 हथियारबंद हुआ, जिन में 2 जेके आहिनि गेट ते बीठल हुआ, बाक़ी 4 अंदर घिड़ी आया, जिन ईंदे शर्त औरतुनि ॿारनि जे मुंहं में जेके आहिनि हथियार विधा आहिनि। उन्हनि खे इहो चयो आहे त तव्हां जेको आहे ख़ामोश रहो ऐं तव्हांखे जेको आहे जेके तव्हांजा ॿाहिरि मर्द बीठल आहिनि उन्हनि खे असीं क़तल करे छॾींदासीं। तंहिंखां पोइ उन्हनि घरनि में जेका आहे फुरलुट कई आहे, जंहिंमें सोना ज़ेवर रोक रक़म ऐं ॿी जेका आहे फुरलुट कई आहे। उन खां पोइ उहे आसानी सां जेके आहिनि पैदल फरार थी विया आहिनि। जंहिंखां पोइ ॻोठ ऐं आसपास जा जेके आहिनि सभई माण्हू जेके आहिनि उते ॻोठ वाक़े वारे हंधि पहुची चुका आहिनि। हिन वक़्तु जेको आहे ख़ौफ़ हैरात चायल आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इहे जेके आहिनि रोज़ जूं कार्रवायूं वधी रहियूं आहिनि, जंहिं करे ख़ौफ़ हैरात वारी सूरत हाल चायल आहे। कोट गुलाम मोहम्मद पुलिस पिणु वाक़े वारे हंधि ते पहुचण जा इतला आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी ॾातर बख्श तफ़सील ॾियण जे लाइ।